साईं अस्सलाम वालेकुम। जी जी शान है। नेट का क्या है? रात यो देर से जागूंगा हां हुकुम दे हुकुम कमो इंटरव्यू सुनो तारा अल्लाह के खाए तो असा ना मीडिया का है साईं इंटरव्यू साइंस को लेकर भी साइंस हुकुम में हो गए वीडियो साइंस कॉल कर साफ कहीं नहीं छोरा पट्टे वाला भागी दाया था शागिर्द ने साफ करना होता है बस मेरी स्कूल अच्छा करना रही है आयो सही आज चार है फिर शुक्र है ये बोले नेट तो कौन पे आ ना थोड़ो ही वाली चीज नहीं ता आज बार में इंटरव्यू सुनो मत असां खबर पई ता हफ्ते या बिना हफ्ते में या चो का एकड़ो रे बनी पे आचो छिके छिके उन बारे ता इंटरव्यू सुनो हां सही सही इंटरव्यू वठो कि छा कबो स्टार्ट की कबो ना बस तवा के असां सवाल जो जवाब ॾियणा ता असां के यो ॿुधायो पे ता के नौकरी की मिली सही और गुरु आयो नौकरी मां पढ़ाई कई पंहिंजी उन मां मिली साईं ता पढ़े लिखल तो न पिया लगो असां के सही ता के मना मां पढ़े ये पर्सनालिटी न साईं पढ़े लिखल हो जो ता रुमाल खोले न हो जा ता इच्छा पर ॾिसो पंहिंजा वरी ता बार ॾिसो कुछ माण्हू हथ मुंहुं धोई ईंदो आहे ईअं अची वेही रहिया न तव्हां साईं नौकिरी लाइ पैसा बि लॻणा आहिनि न सही यो ॿुधाइण ज़रूरी आहे हा ॿुधाइण खपनि न इंटरव्यू वठनि था खबर ना आहे साईं यो हुयो हिकिड़ो दलाल हो नी के ॾिना अच्छा तव्हां घणा ॼणा लॻभॻि पोइ बि ॿुधाए नथा कैमरा में किथे ॿुधायूं माण्हू न न भली तव्हां माण्हुनि खे ख़बर पए न तव्हां केतिरा पैसा ॾेई तव्हां सीट वरिती आहे सही ॻाल्हि ॿुधायांव साईं यो असां पैसा कोन भरियासीं थोरा मिड़ई ईअं ॾिनासीं यो रेस जेके हूंदा आहिनि उनजी माना हेठाई कई तव्हां जी जी हा दोस्तो तव्हां ॾिसी था सघो ही माना वॾनि माण्हुनि जी हेठाई करे ऐं पैसा ॾेई सीट वठी आहे साईं तव्हां भला छा कुझु पढ़ाईंदा आहियो ॿारनि खे या न हा साईं पुछो था सभु कुझु तव्हां ॾिसी था सघो ही दोस्त जेके साईं जा शागिर्द आहिनि स्कूल में सिर्फ़ु 4 ॼणा वेठा आहिनि तव्हांखे साईं कुझु पढ़ाईंदो आहे बच्चा छा पढ़ाईंदो आहे साईं तव्हांखे सबक अंग्रेजी एपिल अच्छा साईं हे चवनि पिया असांखे साईं ख़ाली माना 4 सालनि में हिकिड़ो एपिल पढ़ायो आहे साईं पढ़ायो एपिल घंटा आहे छा साईं एपिल जी माना ॿुधाईंदा असांखे तव्हां एपिल माना ॾाढो हा साईं तव्हां पढ़ियल लिखियल पिया लॻो असांखे एपिल माना ॾाढो साईं असां इंटर पास कयो साईं तव्हां छा पढ़ियो आहे बच्चा तव्हां छा पढ़ियो आहे तव्हां को अखर पढ़ाया अथई ये बनाना पढ़ाया भाई बनाना पढ़ाए तव्हांखे बच्चा अंग्रेजी उर्दू उनमें छा को लफ़्ज़ पढ़ायो हुनई ABC तव्हांखे सेखारियईं सॼी ABC सजी तव्हांखे बच्चा येलो येलो जी माना ॿुधाईंदा अंब अंब हा तव्हां पढ़ियल लिखियल पिया लॻो बच्चा तव्हांखे उस्ताद माना एॾो कुझु पढ़ायो आहे साईं माना तव्हां लॻे पियो तव्हां गंज पढ़ायो आहे ॿारनि खे हा साईं हा तव्हां पाण ॿुधो पुछो हिन हा असां ॿारनि खां इंटरव्यू वरितो तव्हां वेठा जी जी हा ॿार कुझु पढ़िया लफ़्ज़ हा इहो तव्हां साईं असां इहो कोन ॿुधायो तव्हां माना ॿिनि हफ़्तनि में 2 ॾींहं था अचो या हिकिड़ो ॾींहुं बाक़ी 2 ॾींहं तव्हां करे ईंदा ॾियारी ज़माने जा कमकार बसर इहे कयासीं उहे माना ईंदा बुॾ कढाइनि अच्छा इहो ज़मीन तव्हांजी पंहिंजी आहे या ॿियो कंहिंजी मज़ूरी कंदा हुते तव्हां न साईं शुक्र आहे मोला पंहिंजी अच्छा अकेला जी जी अच्छा ॿियो कुझु बस साईं तव्हां खां इहे असांजे हवाल वठिणो हुया इंटरव्यू वठिणो हूंदा तव्हां मतिलबु जी छा बि सुठा कयो हाणे ख़बर पइजे तव्हां जी ॿियो कुझु बस चांहि अरे वो खाऊं चांहि जी ना न चांहि कोन नहीं है छो पाणी पानी पाणी छो भाई तव्हां पोइ तव्हां हा थोरो ख़्याल सां नौकिरी जो हा न ठीकु आहे ठीकु आहे अस्सलाम वालेकुम आप